गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जेता समुंद सागर नीर भरिया, तेते अवगुण हमारे। दया करो किछ मेहर उपावो, डुबंदे पत्थर तारे। पवन तने संकट हरन मंगल मूर्ति रूप। राम लखन सीता सहित हृदय बसो सुरभूप। ओम कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। सद्गुरुदेव भगवान की। आयो लाल सबई ताड़ी वडाए चो झूले झूले झूलेलाल। अचो सतगुरन जी प्यारी मिठड़ी साध संगत जी। वडन भागन सां असांखे ये घड़ी नसीबन में मिली रही आ। ये पावन समय चंद्र जो ॾींहुं सर्व साध संगत सां मिली करे असां प्रभु परमात्मा जी भक्ति में लीन थियूं, शामिल थियूं। तव्हां सब तैयार आयो भाई? पक गड गड गाईंदव असां सां? हा, साथ ॾिजो भाई, ताड़ियुनि जो भी ऐं पंहिंजे रसना के भी पवित्र कजो प्रभु जे नाम सां। अचो मिली करे भाव सां पहिरों 10 मिंट असां गॾु कीर्तन कयो। जय राधे जय कृष्णा, जय हो वृंदावन। बोलो जय राधे जय कृष्णा, जय हो वृंदावन। बस एतिरो ही गाए जो असां सां गॾु मिली करे। अवतारनि जी भी सेवा कजो। यमुना तट राधा बंशी वट मोहन। 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 मिली करे प्रेम सा जय राधे कृष्णा, जय हो वृंदावन। जय राधे जय कृष्णा, जय हो वृंदावन। हरि बोल। जय राधे जय कृष्णा, जय हो वृंदावन। जय राधे जय कृष्णा, जय हो वृंदावन।
मोहन मोहन गौर वरण राधा श्याम वरण मोहन गाओ जय राधे जय कृष्णा जय हो वृंदावन जय राधे जय कृष्णा जय हो वृंदावन सभई प्रेम सां ताड़नी सेवा जय राधे जय कृष्णा जय हो वृंदावन जय राधे जय कृष्णा जय हो वृंदावन बरसाने राधा वृंदावन मोहन बरसाने राधा वृंदावन मोहन बरसाने राधा वृंदावन मोहन बरसाने राधा वृंदावन मोहन संतों का मन राधा भक्तों का मन मोहन संतों का मन राधा भक्तों का मन मोहन हिकड़ी लाइन तव्हां ॻायो जय राधे जय कृष्णा जय हो वृंदावन गायो जय राधे पर एक बार प्रेम सां जय राधे जय कृष्णा जय हो वृंदावन बोलो प्रेम से जय राधे वाह वाह आओ सां ताड़ियुनि जी सेवा भी कयो गायो भाई हा बोलो जय राधे जय कृष्णा जय हो वृंदावन जय राधे जय कृष्णा जय हो वृंदावन आहा जय राधे जय कृष्णा जय हो वृंदावन जय राधे जय कृष्णा जय हो वृंदावन गाओ जय राधे जय कृष्णा जय हो वृंदावन हाँ जय राधे जय कृष्णा जय हो वृंदावन हाँ बोलो जय राधे जय कृष्णा जय हो वृंदावन जय राधे जय कृष्णा जय हो वृंदावन आहा जय राधे जय कृष्णा जय हो वृंदावन जय कृष्णा जय हो वृंदावन बोलो वृंदावन बिहारी लाल की जय सतगुरुदेव भगवान की आयो लाल सभई ताड़ियूं वॼाए चो झूले झूले झूलेलाल भगवान जी अॼु असां ते विशेष कृपा आहे साध संगत जी कि एॾी पावन
पवित्र समय कि चंड जो महान पर्व दीपावली जो समय असांखे भगवान पंहिंजी भक्ति में रखियो आहे। ॾिसो भाई, भगवान बाक़ी सब कृपा सहज ही कंदा आहिनि। कहिड़ी कृपा? तुलसीदास जी महाराज चवनि था, सुत दारा अरु लक्ष्मी, इहो धन लक्ष्मी सुठो परिवार पुत्र इहो तो भगवान के पापी खे बि ॾींदा आहिनि। ये असांजा वचन कोन्हे भाई, माफ़ कजो, संतन लिखिया आहिनि। सुत दारा अरु लक्ष्मी पापी के बि होए, पापी जे घर में भी अची वेंदा आहिनि। धन लक्ष्मी कान ऐशो आराम जो जीवन खूब धन, तो ये भगवान जी कोई वॾी कृपा ना आहे। भगवान जी अगर वॾी कृपा समझणी आहे, पतो करणी आहे, कहिड़ी आहे, त संतन इन जो भी जवाब ॾिनो आहे। चवनि था, संत समागम हरि कथा तुलसी दुर्लभ दोय। जंहिंखे भगवान संतन जो संग ॾियनि ऐं जंहिंखे भगवान सत्संग ॾियनि, समझी वञो उन ते भगवान जी विशेष कृपा आहे। चओ हरे राम। उन खां वॾी कृपा भगवान नथा करे सघनि। आखिरी हद भगवान जेकी कृपा कंदा आहिनि, उहो इहा कृपा कंदा आहिनि कि पंहिंजे प्यारे खे भगवान भक्ति ॾींदा आहिनि, पंहिंजी कोई सेवा ॾींदा आहिनि, सत्संग ॾींदा आहिनि, संगत जे विच में वेहण जो मौक़ो ॾींदा आहिनि। इन खां वॾी भगवान कोई कृपा न कंदा आहिनि। चओ हरे राम। अॼु हिते आशीर्वाद वैली ऐं रामा वैली हिते सभु इकट्ठा थिया आहिनि, है न। ॾिसो नाला बि केॾा बढ़िया आहिनि, आशीर्वाद रामा वैली, है न। असां सभिनीनि ते आशीर्वाद हुजे भगवान राम जो, भगवान रघुनाथ जी असां सभिनीनि ते कृपा हुजे कि असां सभिनीनि खे भक्ति मिले। दिन दुगनी रात चौगुनी माण्हू अरदास कराईंदा आहिनि कि असांखे बरकत पए। भक्तन भी भगवान के अरदास कई आहे, असांखे भी दिन दुगनी रात चौगुनी बरकत खपे। पर कहिड़ी बरकत? प्रभु धन वारी बरकत न, कूड़े धन जी न, तव्हांजे नाम जी, तव्हांजी कथा कीर्तन जी असांखे बरकत पए। अहिड़ी कृपा कजो। चओ हरे राम। बाक़ी सब तो भगवान ईअं ई लुटाईंदा आहिनि, ईअं ई लुटाईंदा आहिनि भगवान। मतां तव्हां सम्झो अगर कोई शाहूकार आहे, पैसे वारो आहे, त उन ते भगवान जी वॾी कृपा आहे। न न, कोई भक्ति वारो आहे, सत्संग वारो आहे, कथा कीर्तन आहे, भले ही जीवन में ग़रीबी आहे, पोइ भी भगवान जी उन ते विशेष कृपा आहे। चओ हरे राम। वृंदावन में भगवान बांके बिहारी जे मंदिर जे ॿाहिरि हिकिड़ो संत, हिकिड़ो दरवेश, अलमस्त फ़कीर वञनि पिया। उन्हनि खे केवल हिकिड़ी धोती पातल हुई बस, वो भी काफ़ी कई जगहनि तां फाटल हुई धोती। वञनि पिया त सभु मंदिर वेंदा आहिनि, भगवान खे अरदास कंदा आहिनि, है न। भगवान खां झोली फैलाए करे घुरींदा आहिनि भाई, है न। असां सिंधी समाज में चवंदा आहियूं पलव पाईंदा आहियूं। पलव यानी छा? भगवान खां घुरंदा ई त आहियूं असां, है न। कोई ॾुध पुट घुरंदो आहे, कोई धन लक्ष्मी घुरंदो आहे, त कोई भक्ति घुरंदो आहे। घुरंदा त सभई आहियूं। चओ हरे राम। वृंदावन में बांके बिहारी मंदिर जे ॿाहिरि लंबी लाइन लॻल हुई, भीड़, सब भक्तजन आया दर्शन करण जे लाइ, पंहिंजी पंहिंजी मनोकामना भगवान खे ॿुधाइण आया, पंहिंजी पंहिंजी इच्छा पूरी करण आया। एतिरे में उहे संत भी पहुता, अलमस्त फ़कीर, हिकिड़ी धोती पातल आहे, उहो भी कई जगहनि तां फाटल आहे। उहे जीअं ई मंदिर जे ॿाहिरि पहुता, मंदिर जे ॿाहिरों ई भगवान खे हथ ॾेखारे करे चवनि था, प्रभु तुंहिंजो धन्यवाद आहे, भगवान आपका धन्यवाद है, आपने मुझे बहुत कुछ दिया है। ॿिया जेके भक्तजन बीठा हुया उहे ॾिसी हैरान थी विया, चयो न, हिन ते तन ते कोई विशेष कपिड़ो आहे, चप्पल भी कोन पाती अथई, ऐं लॻे त ईअं तो 10 ॾींहंनि खां कुछ खाधो भी न हूंदई वीचारे चङी तरह भरपेट, अहिड़ी हिन जी हालत आहे, वो भी धन्यवाद तो करे। हिकिड़े कंहिं पुछियो भक्त कि बाबा धन्यवाद कर रहे हो, कंहिं ॻाल्हि जो धन्यवाद तो करे भगवान खे? तोखे भगवान ॾिनो छा आहे? हिकिड़ी फाटल धोती त पातल अथई तोखे, उहो भी कई जगहनि तां फाटल आहे। हेॾी ग़रीबीअ में भी तू भगवान जो धन्यवाद तो करे, भगवान तोखे छा ॾिनो आहे? इन धोतीअ जो धन्यवाद तो करे। संत भी ॾाढे प्रेम भाव में चयो, हा भाई, इन धोतीअ जो ही त धन्यवाद तो कयां, ॿियो कहिड़ी ॻाल्हि जो धन्यवाद कयां? अरे जॾहिं पैदा थियो हुअमि त धोती भी न हुई, भगवान धोती ॾिनी आहे, इहा कृपा न आहे भगवान जी? इस संतन जो भाव ॾिसो, मेंटेलिटी जेके असां चवंदा आहियूं, असां वटि सभु हूंदे सूंदे भगवान जो धन्यवाद शुक्र न निकिरंदो आहे। जेकी शइ जी कमी आहे उनजी शिकायत ज़रूर निकिरंदी आहे, है न। पर जेको भगवान ॾिनो आहे उनजो धन्यवाद न थींदो आहे। उहे संत ॾिसो, उहे भक्त ॾिसो, भगवान हिकिड़ी धोती ॾिनी आहे, चप्पल भी कोन्हे, वो भी चवनि था भगवान लाला तेरा धन्यवाद है,
प्रभु तुंहिंजो धन्यवाद आहे, जॾहिं पैदा थियुमि त धोती बि न हुई, घटि में घटि तन ढकण जे लाइ तूं मूंखे कपिड़ो त ॾिनो आहे। चओ हरे राम। इहो हूंदो आहे भाव, इहो हूंदी आहे कृपा महसूस करणु। कृपा असां सभिनीनि ते हूंदी आहे, पर महसूस हर कोई न कंदो आहे। चओ जय श्री कृष्ण। चओ न भाई, एॾी संगत वेठी, आवाज नथी निकिरे तव्हांजी, थोड़ी थोड़ी थधि अची वई आहे लॻे थो। हाँ, जय झूलेलाल, जय झूलेलाल। चओ जय श्री कृष्ण। हाँ, तो भगवान जो सदा सदा धन्यवाद कंदा कयो, सदा सदा हर पल प्रभु जो शुक्र कंदा कयो कि प्रभु तुंहिंजी केॾी दया आहे। हिन महिल समय हली रहियो आहे दीपावली जो, तव्हां सभिनीनि खे ख़बर आहे। ॾिसो भगवान पाण जॾहिं धरती ते आया, भगवान रघुनाथ, त उहे बि 14 साल बनवास हुया। भगवान हुया, चाहे ना त हिकिड़े इशारे में ई सभु कटिजी वञे हा भगवान जो। हाँ, छाजा बनवास भगवान खे वञिणो पए हा, कुछ बि न। पर भगवान अगरि लीला कई आहे त असांखे सेखारण जे लाइ कि प्यारा आया आहियां त सुख दुख त मुंहिंजे जीवन में बि आया आहिनि, तूं केॾी वॾी ॻाल्हि आहे। अगरि तुंहिंजे जीवन में बि सुख दुख आया त भगवान सम्झाइनि था कि सम करे रहो, बस प्रेम कयो सभिनीनि सां, श्रद्धा रखो भगवान जे चरणनि में, विश्वास हुजे प्रभु जे वचननि में, भक्ति कयो, बस जीवन एतिरो ई आहे। चओ हरे राम, हरे कृष्ण। हिकिड़ो ॾाढो सुंदर भाव असांखे यादि थो अचे, असांजा बाबा भगत राम साहिब जन ॻाईंदा, ऐं विशेष जॾहिं बि असांजे प्रकाश भैया सां उन्हनि जी मुलाक़ात थींदी त इहो भॼन त उहे ज़रूर ॻाईंदा। हिकिड़ी पंक्ति असां सां गॾु मिली करे ॻायो। मुझे तूने मालिक सभी कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है। मुझे तूने मालिक सभी कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है। मुझे तूने मालिक सभी कुछ दिया है, तेरा शुक्रिया है दाता, तेरा शुक्रिया है। मुझे तूने मालिक सभी कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है। गाओ। ये जायदाद दी है, औलाद दी है, ये जायदाद दी है, औलाद दी है, मुसीबत के वक्त हर इमदाद दी है। तेरा ही दिया मैंने खाया पिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है। मुझे तूने मालिक सभी कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है। हाँ, तेरा शुक्रिया है दाता, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है दाता, तेरा शुक्रिया है। बोलो वृंदावन बिहारी हरि लाल की जय। हर पल शुक्र कयूं प्रभु जो। असांजे सिंधी समाज जा ॾाढा महान संत सिंध जा, जंहिंजो नालो तव्हां जरूर ॿुधियो हूंदो, संत वताया फ़कीर। ॾाढा महान दरवेश थिया आहिनि असांजे सिंधी समाज में, कई अनेक संत महात्मा। भॻन वारा आहियूं असां जो अहिड़नि संतनि जी असां कथाऊं ॿुधंदा आहियूं, पढ़ंदा आहियूं, श्रवण कंदा आहियूं। ही ॾाढी वॾी कृपा आहे। असांजे समाज में एॾा महान संत थिया आहिनि, धन्य आहिनि अहिड़ा संत।
तो मैं तव्हांखे सिंध जी हिकिड़ी सची घटना ॿुधायां, ध्यान ॾेई श्रवण कंदव भाई? या हीअं कयो या हीअं कयो भाई, कुछ त कयो, पक ॿुधंदव? अलाए न कपिड़े जी दुकान ते जीअं ॿाहिरि डमी पीस हूंदा आहिनि भाई, बस कपिड़ा पातल हूंदा आहिनि, हुननि में हाल चाल कुछ न हूंदी आहे, चलन बस पया ई हूंदा आहिनि। तीअं त न थी विया आहियो? चओ जय श्री कृष्ण। कि भई असांखे लॻे बस कपिड़ा पातल आहिनि, बाक़ी त अंदरि डमी आहे। चओ राम। संत वताया फ़कीर, असांजा सिंध जा महान संत दरवेश, खूब ग़रीबी भगवान उन्हनि खे ॾेखारी, खूब। सुबुह जो खाईंदा त राति जो ख़बर न आहे कुछ मिलंदो की न, पर पोइ बि निरंतर भगवान जो भजन कंदा। अक्सर अगरि अहिड़ी परीक्षाऊं असांजे जीवन में थींदी आहे न, त असां सभिनीनि खां पहिरियों ख़बर अथव कंहिंखां परे थींदा आहियूं? भगवान खां, भक्ति खां। मान लो कोई आस रखी से भक्ति कई से, आस पूरी न थी, छॾेसि भक्ति, छॾेसि भगवान खे। वधीक थोड़ी घटि परीक्षा थी वई जीवन में, त सभिनीनि खां पहिरियों अगरि त्याग थींदो त शुभ कर्मनि जो ई त्याग थींदो आहे। छो चवंदा आहियूं एॾो सभु कयूं था, मिलियो छा आहे? चओ हरि राम। अरे वो परमात्मा ॼाणे तो भाई, उनजो हिसाब किताब जेको आहे उहो ॾाढो सुठो आहे। असां जेतिरो हिसाब लॻाईंदासीं गड़बड़ी थींदी। भगवान ते छॾियो, कर्म कयो, फल भगवान ते छॾियो भाई। संत वताया फ़कीर, ॾाढी ग़रीबी हुई, हिकड़ी खाइण जे लाइ कुछ भी न हुयो, निरंतर भजन कंदा, रोज सुबह शाम बस भजन भजन, भगवान जो भजन। माता हिकु ॾींहुं उन्हनि जी ॾाढो नाराज़ थी वई, मम्मी उन्हनि खे सॾु कयो, चयो हेॾे आ, तूं नौजवान आ, एॾी तुंहिंजी उमिरि थी आ, तूं कुछ कमाए कोन थो, थोड़ी घणी महिनत करे ईंदो आहे, जेको पैसो मिलंदो आहे उन सां घर नथो हले भाई, सॼो ॾींहुं भजन तो करे, सॼो ॾींहुं भक्ति तो करे, तोखे मिलियो छा आहे? अम्मा छा थी वियो? चीते ॾिस घर में रोटी खाइण जे लाइ कोन्हे, अनाज कोन्हे, सभु बर्तन ख़ाली आहिनि, हाणे कीअं मां रोटी ठाहियां, कीअं फुल्का पचायां, कीअं भाॼी ठाहियां, कुछ आहे ई कोन। छा मतलब थियो तुंहिंजे भजन करण जो? एसि ताणी त ठीकु आहे। हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि चई छॾी माता, माता चयो कि एॾो जो भजन तो करे, तुंहिंजो भगवान तोखे ॾे छो न थो? चओ हरि राम। संत वताया फ़कीर उहे अलमस्त हुया, मौजी हुया, वो भगवान सां एॾो प्रेम कंदा कि केॾी केॾी महिल त भगवान खे डांटींदा हुया। असांखे तव्हांखे एॾी ताक़त कोन्हे कि असां भगवान खे कुछ चई सघूं। चवंदासीं बि त कहिड़ो भगवान असांजो ॿुधंदो? भगवान थोड़ी न अहिड़ा वेठा आहिनि कि असांजा अगरि असां भगवान खे घटि वधि ॻाल्हायूं या भगवान खे थोड़ो गुस्सो ॾेखारियूं त भगवान ॿुधंदा? न भईया न, भगवान त केवल भाव वारे जी ॿुधंदा आहिनि। चओ हरि राम। भाव सां कोई डांटे बि, गोपियुनि भगवान खे डांटियो बि आहे, गारियूं बि ॾिनियूं आहिनि, ब्रज भाषा में संत ॿुधाईंदा आहिनि, पर भगवान उन्हनि जी ॿुधंदा आहिनि। चओ हरि राम। वताया फ़कीर ॿुधियो कि माता चए थी तूं भगवान जो भजन तो करे, भगवान तोखे ॾिनो छा आहे? रोटी बि त कोन्हे घर में। हाणे गुस्सो आयो ॾाढो, माता ते न भगवान ते। ॿाहिरि निकिता, ख़ाली मैदान हुयो, जीअं हिते ख़ाली मैदान आहे, ख़ाली मैदान ते आया ऐं मथे ॾिसी करे भगवान खे चवण लॻा, प्रभु मुंहिंजी मां सही, तुंहिंजे भजन करण जो कहिड़ो फ़ाइदो आहे जे तुंहिंजे भक्तनि जे घर में खाइण जे लाइ बि भोजन कोन्हे? हाँ, अगर तो वटि खजानो तुंहिंजो ख़ाली थी हुजे त ॿुधाए भाई, तूं बि दिवाली जो घोषित थी हुजे त ॿुधाए, तोखां न घुरंदासीं। जे अगरि तुंहिंजा भंडार भरपूर पिया आहिनि त पोइ तूं असां वटि पहुचाए, असां त तुंहिंजे ई सहारे आहियूं, ॿिए कंहिंखां थोड़ी घुरंदासीं। संत वताया फ़कीर चवनि था, चवनि था असांखे घुरण बि तोखां ई ईंदो आहे, बस तोखां ई घुरंदासीं, तुंहिंजे भरोसे वेठा आहियूं, असां सॼो ॾींहुं ॾींहं राति तुंहिंजा भजन था कयूं, ऐं तुंहिंजो एतिरो फर्ज़ु नथो थिए कि भाई तूं असांजे घर भोजन पहुचाए? घटि में घटि एतिरो त असां वटि धन ॾे, प्रभु इतनो धन दीजिए जामे कुटुंब संभाए, मैं भी भूखा ना रहूं साधु न भूखा जाए। एतिरो धन त ॾे घटि में घटि। खूब भगवान खे डांटियो ऐं उते ई वेही रहिया भजन करण। ॾिसो, झगड़ो बि भगवान सां था कनि, वरी भजन बि उनजो ई था कनि। इहे संतनि जी परिभाषा। वेही रहिया उते भजन करण, हाणे भगवान रही न सघिया। ही सची घटना अथव भाई, सची घटना असांजे सिंध जे महान संतनि जी। भगवान रही न सघिया। भगवान श्री कृष्ण बाल रूप में, हिकिड़े नौजवान जे रूप में भगवान हिकिड़ी बैलगाॾी राशन जी भराए आया। चओ जय श्री कृष्ण। राशन जी पूरी बैलगाॾी। संत वताया फ़कीर चयो कि प्रभु ध्यानु ॾियो, असांजे घर में राशन कोन्हे, घटि में घटि 1 किलो खंड मोकिलियो, 1 किलो चांवर मोकिलियो, जेको जेको सभु भगवान खे लिखाईंदो वियो। भगवान ॾाढो वधीक खणी आया, पूरी गाॾी भरे खणी आया। अची करे भगवान दरवाजो खटखटायो। वताया फ़कीर जी अम्मा माता दरवाजो खोलियो, कि पुट तूं केरु आं?
तू केरु आहे भाई? पहिरियों त तोखे कॾहिं ॾिठो कोन्हे। भॻवान ख़बर अथव पंहिंजो परिचय छा ॾिनो? चयो अम्मा मां तुंहिंजे पुट जो दोस्त आहियां। छो जो दोस्त मञींदा भॻवान खे, भॻवान बि रिश्तो निभाइनि था। चवनि था अम्मा मां तुंहिंजे पुट जो दोस्त आहियां। चई छा खणी आयो आहे बैलगाॾी में? चई सुबुह जो तूं चए पई न खाइण जे लाइ कुझु बि कोन्हे, हे तुंहिंजे पुट सभु मोकिलियो। हैरान माता त अहिड़ो राशन ॾिसी पहिरियों त कॾहिं हुन ॾिठो कोन हो। सभु धीरे धीरे करे भॻवान पाण उहे बोरा लाथा आहिनि भाई। भॻवान हिकिड़े किनारे ते रखे वरी बैलगाॾी ते चढ़ी करे भॻवान उतो हली विया। माता त ख़ुशि थी वई। शाम जो वताया फ़कीर वापसि घर आया, ॾिठो एॾो सामान। माता पुछे थी पुट खां, पुट वताया जी अम्मा, कि पुट काथे डाको वाको हणी आयो आहे छा? चओ हरे राम जी। छो मां काथो कर्ज खयो अथई छा? चई न मां छाजो कर्ज, छा थी वियो? चई हेॾो सामान कीअं मोकिलियो अथई? चई मां त कुझु न मोकिलियो आहे। कि तुंहिंजो ई त दोस्त आयो हिकिड़ो नौजवान, ॾाढो सुंदर पियो लॻे, एॾो सुंदर बालक त मां कॾहिं ॾिठो ई कोन्हे। मां पुछियोमांसि केरु आहे? त चई मां वताया फ़कीर जो दोस्त आहियां। उहो ई सभु सामान ॾेई वियो आहे। पुट मां त तोखे किलो खंडु चई, हे त बोरो ॾेई वियो आहे। मां तोखे किलो चांवर, हे त 10 बोरा चांवर ॾेई वियो आहे। तू हुनखे वधीक लिखायो छा सामान? वताया फ़कीर जे अखियुनि में आंसू अची विया। कि अम्मा मुंहिंजी तोर ऐं मथों वारे जी तोर में ॾाढो फ़र्क़ु आहे। मां घुरंदो थोरो आहियां, हो भरपूर ॾींदो आहे। अम्मा बि भावुक थी वई थी। पुट छा थो चए? कि माता तू धन्य आहे, सामान पहुचाइण ॿियो कोई न, पाण भॻवान आयो तो वटि। छो जो मां उनखे शिकायत कई, मूंखे त ॿियो कंहिंखां घुरण बि न ईंदो आहे। मां ॿिए कंहिंजे साम्हूं झोली केॾी फैलाइण सिखी कोन्हे। मां हुनजे भरोसे आहियां, उनखे प्रार्थना कई, वो पाण अची पहुचाए वियो। चओ हरे राम। ऐं तोखे त परिचय बि ॾेई वियो कि मां तुंहिंजे पुट जो दोस्त आहियां, ऐं बराबरि मां त हुन खां दोस्ती ई रखी आहे। चओ हरे राम। भरोसो हुजे, भरोसो हुजे, विश्वास हुजे। भक्तीअ में भरोसो ॾाढो ज़रूरी आहे, विश्वास ॾाढो ज़रूरी आहे। बिना भरोसे जे भॻवान न मिलंदा आहिनि। चओ हरे राम। मां हिते तव्हां खां पुछंदुमि, एॾी संगत वेठी आहे हिते, घटि में घटि 200-300 ॼणा तव्हां वेठा आहियो। तव्हां खां मां हिकिड़ो सवाल पुछंदुमि, जवाबु ॾिजो भाई। कंहिंखे कंहिंखे भॻवान ते भरोसो आहे? वाह वाह, ॾाढो बढ़िया, ॾाढो सुंदर। हा, सभिनीनि खे आहे लॻभॻि 95% माण्हुनि त सभिनीनि हथ मथे कया आहिनि। सभिनीनि खे भॻवान ते भरोसो आहे भाई? पक? केॾी महिल भरोसो आहे? जेॾी महिल सभु सुठो थो हले? हा, हर समय अगरि भरोसो आहे त उहो सचो भरोसो आहे। हिकु बार हिकिड़ो कलाकार हुयो, वो पंहिंजी कला ॾेखारींदो। ध्यानु ॾिजो भाई, नंढो सो प्रसंग आहे न, कहानी ॾाढी सुंदर, मूंखे ॾाढी वणंदी आहे। हिकिड़ो कलाकार हुयो ॾाढो मशहूर, वो रस्ते ते रोड ते पंहिंजी कला ॾेखारींदो। हिकिड़े रस्सीअ ते हली ॾेखारींदो, पतली सी रस्सी हूंदी, उन ते उहो हली ॾेखारींदो भाई। अब वॾी ॻाल्हि इहा हुई, कला त हुन में इहा हुई कि पंहिंजो 5 साले जो पुटु कंधे ते विहारे करे हलंदो। चओ हरे राम। 5 साले जो पुटु पंहिंजे कंधे ते विहारे करे ऐं रस्सीअ ते हलंदो। सभु उनजी कला ॾिसंदा, गदगद थी वेंदा, उन ते खूब पैसा लुटाईंदा, खूब उनखे प्रसाद पाखरियूं सभु ॾींदा, ख़ुशि थी वेंदा। उहो बि धन्यवाद कंदो सभिनीनि जो। हिकु ॾींहुं उन हिकिड़ो सवाल पुछो। उन कलाकार, जेकी उनजी जनता ॾिसण वारी हुई, जेकी कला ॾिसण आई, जेके माण्हू इकट्ठा थिया, उन्हनि खां हिकिड़ो सवाल पुछियो कि भाउरो मां हिकिड़ो सवाल थो पुछां, जीअं मां रस्सीअ ते हिन पासां खां हिन पासे आयो आहियां पंहिंजे पुट खे कंधे ते विहारे, त हाणे मां वापसि वञणु चाहियां थो, मां हली वेंदुमि? तव्हांखे छा थो लॻे, छा मां वापसि वञी सघां थो? माण्हुनि चयो हिन में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, रस्सी त उहो ई आहे, तूं हेॾां खां हेॾे हली आयो आहे त हेॾां खां हेॾे बि हली वेंदे, कोई वॾी ॻाल्हि थोड़ी आहे। चई पक तव्हांखे भरोसो आहे? माण्हुनि चयो हा असांखे भरोसो आहे। चई मूंखे त कोन्हे। चई न असांखे भरोसो आहे, तूं कोई वॾी ॻाल्हि थोड़ी आहे। चई मां पंहिंजे पुट खे विहारे करे वठंदुमि। चई हा हा आराम सां करे वठंदे, कोई वॾी ॻाल्हि न आहे, पक भरोसो अथव? अरे पूरो भरोसो आहे। माण्हुनि चयो। हाणे कलाकार चयो अगरि पूरो ई भरोसो अथव त हिकु कमु कयो, मुंहिंजो पुटु हटायो, पंहिंजो कोई 5 साले जो ॿारु मुंहिंजे कंधे ते विहारियो। अगरि चओ था भरोसो आहे भाई कुझु न थींदो, त पोइ पंहिंजो कोई पुटु विहारो मुंहिंजे कंधे ते। सभु पोइते थी विया, रामा वेली वारा आशीर्वाद भॼी विया होॾे, सभु गायब। चओ जय श्री कृष्ण। सभु गायब थी विया।
वो कलाकार खिलण लॻो, पुछीन भाई छो छा थियो? हाणे त सभु पिया चओ कि भरोसो आ भरोसो आ भरोसो आ, हाणे जॾहिं पंहिंजे पुट जी ॻाल्हि थी अचे त भरोसो कोन्हेव? हाणे बि भरोसो ॾेखारियो न भाई। हाँ, जॾहिं पाण ते मां चवां तो कोई तकलीफ़ जी ॻाल्हि कि पंहिंजो पुट विहारियो त तव्हांखे भरोसो कोन्हे, ईअं त वॾी वॾी ॻाल्हियूं था चओ कि हा भैया पंहिंजो पुट विहार, भरोसो वरोसो सभु पंहिंजी जॻह ते आहे, पर तूं पंहिंजो ई पुट विहार। असां बि त ईअं ई आहियूं, भले ही असां चई वठंदा आहियूं असांखे भॻवान ते भरोसो आहे, हा न। हिन महिल तव्हां खां पुछोसीं, सभिनीनि जा हथ मथे हुया, पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, थोरो दुख ईंदो आहे त असां दुखी थींदा आहियूं कि न? वरी तो पुछां, हीअं कयो या हीअं कयो भाई? थोरो ही जीवन में दुख ईंदो आहे, दुखी थींदा आहियूं न। ओॾी महिल भरोसो काॾे वियो? जॾहिं भॻवान पंहिंजो पुट घुरनि था, यानी पंहिंजी कोई शइ घुरनि था, ओॾी महिल भरोसो कोन्हे। भगवान थोड़ो सो कष्ट ॾेखारनि था, थोड़ी सी परीक्षा वठनि था, त ओॾी महिल असांजो भरोसो कोन्हे भाई। पर संत हूंदा आहिनि, जेके भक्त हूंदा आहिनि, उहे हर पल हर परिस्थितीअ में भगवान जे भरोसे में ई हूंदा आहिनि। चओ हरे राम हरे कृष्ण जय श्री कृष्ण। चओ न भाई जय श्री कृष्ण, अना प्रेम सां चओ, अना भाव सां, जय झूलेलाल जय झूलेलाल जय झूलेलाल। बस भगवान ते भरोसो हुजे कि प्रभु जेको भी कंदा वो भलो ही कंदा। तेरा भाणा मीठा लागे, बस। एक बार ख़बर तो छा थियो? हिकिड़े यात्रा ते ॿ बसियूं वयूं, असांजे चक्कर बाटा बिलासपुर मां ॿ बस वयूं, काॾे ख़बर तो? वैष्णो देवी। त ॿिनि बसियुनि में केवल वो ट्रिप जेको हुयो, टूर जेको हुयो, यात्रा, उहो माताउनि जी हुई, लेडीज, ओनली लेडीज। हे वीचारा हे रहिजी विया हिते, इन्हनि खे न वठी विया, त ॿ बसियूं भरिजी करे वयूं वैष्णो देवी। ध्यानु ॾिजो, हिकिड़ी बस में सभु ओल्ड, यानी वॾी वॾी माताऊं वेठियूं, एजेड, सभु 60+ जेकी जेकी ससु ठही वयूं हुयूं, उन्हनि खे हिकु साथ विहारियूं, ऐं जेकी नौजवान हुयूं, जेकी नुंहरियूं नई नई, उहे हिकु बस में वेठियूं। चओ हरे राम। तव्हां खिलो था, तव्हां बि विया छा गॾु? हाँ, यात्रा शुरू थी, बढ़िया, सब गीत भजन गाईंदा गाईंदा वञनि, ऐं हो त वीचारियूं जेकियूं अम्माऊं बुढ़ड़ियूं, उहे सुखमनियूं पढ़ंदी वयूं। उहो त वीचारियूं, उन्हनि खे त गीत भजन कुछ अचनि कोन। यात्रा शुरू थी, बढ़िया मंगलमय यात्रा। हाणे जेकी यात्रा में न हिकिड़ी सूचना आई कि हिकिड़ी बस खाई में किरी पई। कहिड़ी? हिकिड़ी बस खाई में किरी पई, पर कहिड़ी बस? हरूबर तव्हां ससुनि खे किरायो। चओ हरे राम। हलो ठीकु आहे, तव्हांजी ॻाल्हि मञूं था भाई, है न, रहणो त हिते ई आहे। हलो, ससुनि जी जेकी बस हुई वो किरी पई खाईअ में। ख़बर आई कि भाई जेकी साम्हूं बस हले पई माताउनि जी, वो किरी पई। ये ख़बर जेॾी महिल सभिनी नूरनि खे ख़बर पई, बस बीठी। ख़बर तो हिकिड़ी नुंहुं उथी, छा थी चए? तेरा भाणा मीठा लागे। चए थी सुठो आहे भई, उही परेशान कयो हुई, ॾाढो परेशान कयो हुई। ॿी उथी, उहो बि भॻवान खे हथ जोड़े चए, प्रभु ध्यानु रखजा, मुंहिंजी ससु तूं वटि आई अथई, मूंखे त ॾाढो परेशान कयईं, तूं पंहिंजो ध्यानु रखजा। भॻवान खे थी चए, ससु जो न, भॻवान पंहिंजो ध्यानु रखजा। ईअं सभु ख़ुशियूं मनाइण लॻियूं, गदगद थियूं कि अरे वाह भैया, हलो जिंद छॾी, पहिरियों छो न आयासीं, 8-10 साल पहिरियों हिन यात्रा ते अचणो हुयो। हिकिड़ी वीचारी ॾाढो रोए, रामा वैली वारी, ॾाढो रोए, ॾाढो जार जार रोए, खूब रोए। 2-4 सहेलियूं उनजी जेकी हुयूं, अड़ोसी पड़ोसी, उहा आई उनखे चुप कराइण जे लाइ। चई चुप कर, ठीकु आहे, थींदो रहंदो आहे, कोई ॻाल्हि न आहे, तूं रोए छाजे लाइ थी? भाई छॾ न, हाणे भॻवान खे प्रार्थना कर। उहो जार जार रोए, मम्मी मम्मी, खूब रोए, खूब मम्मी मम्मी। उनखे सभु सम्झाइनि, चई चुप कर भाई, असांखे ख़बर आहे तुंहिंजो बि कोई विशेष प्रेम न हुयो ससु सां, रोए छाजे लाइ थी? चुप करो, मम्मी मम्मी, सभिनीनि चुप करायो। अरे रोए छाजे लाइ थी? चई मां रोआ हिन जे लाइ थी कि मुंहिंजी ससु त बस में चढ़ी कोन हुई, वो बस में वेठी कोन हुई, वो घर ही रहिजी वई आहे, इन जे लाइ थी रोआ कि वो चढ़ी छो न। चओ हरे राम। हाणे ॿुधायो काॾे वञिजे भाई? चओ जय श्री कृष्ण। भाई अहिड़ी परिस्थितीअ में न चइजो तेरा भाणा मीठा लागे, न त माण्हू तव्हांजो ई विरोध कंदा।
समरण त संतन जो स्वभाव आहे, भक्तन जो स्वभाव आहे। चओ जय श्री कृष्ण। अचो भाई, ॾाढो सुंदर भाव असां मिली करे प्रेम सां ॻायूं। अॼु चंड जो पावन ॾींहुं आहे। असां पंहिंजे भगवान झूलेलाल खे बि प्रार्थना कयूं कि हे मुंहिंजा साईं, असां सभिनीनि ते कृपा कयो, असां ते प्रभुअ जी भक्तीअ जो दान ॾियो, सेवा जो दान ॾियो। मिली करे ॻायो भाई। ओम हरि ओम झूलेलाल। 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 झूलेलाल रिझे पल्लव पाइण सां, पल्लव जेके पाइन रे, खावंद तिन जा खाली न करे, साईं झूलेलाल झूलेलाल। रिझे पल्लव पाइण सां, पल्लव जेके पाइन रे, खावंद तिन जा खाली न करे, साईं झूलेलाल झूलेलाल। रिझे पल्लव पाइण सां। ओम हरि ओम झूलेलाल। ओम हरि ओम झूलेलाल। ओम हरि ओम झूलेलाल। ओम हरि ओम झूलेलाल। झूलण जी जोत जगे थी बहराणे साहिब में, बहराणे साहिब में। झूलण जी जोत जगे थी बहराणे साहिब में, बहराणे साहिब में। पूरी थे मन की आशा चालीहे साहिब में, चालीहे साहिब में। पूरी थे मन की आशा चालीहे साहिब में, चालीहे साहिब में। ओ मिठड़ा रे पूरी थे मन की आशा चालीहे साहिब में, खाली ना कदही मुटाए, साईं झूलेलाल झूलेलाल। रिझे पल्लव पाइण सां, पल्लव जेके पाइन रे, खावंद तिन जा खाली न करे, साईं झूलेलाल झूलेलाल। रिझे पल्लव पाइण सां। ओम हरि ओम झूलेलाल। 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 आयो लाल सभई चओ झूलेलाल। संगत जी कुछ भजननि जी चाहत भी आ भाई। हिकु हिकु पंक्ति असां मिली करे ॻाईंदासीं। चओ जय श्री कृष्ण। भगवान जे रजा में निरंतर उन्हनि जी भक्ति कयूं। ख़बर अथव भगवान ॾाढो जल्दी राजी थी वेंदा अथव भाई, ॾाढो जल्दी। संसार जल्दी राजी न थींदो आहे। संसार खे तव्हां केतिरो बि राजी करण जी कोशिश कयो, कोई न कोई कमी कढी वठंदा आहिनि, पर भगवान ॾाढो जल्दी राजी थींदा आहिनि। तॾहिं असांजे संतनि ॻायो आहे,
अलाए जे शामे राजिया, अलाए जे कैसा राजिया, अलाए जे शामे राजिया, अलाए जे कैसा राजिया, अलाए जे शामे राजिया, अलाए जे कैसा राजिया, अलाए जे शामे राजिया, अलाए जे कैसा राजिया। कोई राजा को फकीर बाजीगर जी बाजिया, कैखे लखडई को लाल करे, कैखे कखडई कंगाल करे, कैसे लखडई तो लाल करे, कैसे लखडई कंगाल करे। ओह डोह असांजा की न दिसे, चल पंहिंजी महर करे। ओ डोह असांजा की नद से गाओ। महर करे। अलाए जे शामे राजिया, अलाए जे कैसा राजिया, अलाए जे शामे राजिया, अलाए जे कैसा राजिया। ओ पीर पैगंबर के व्यावे तो हर को सफर करे। ओ पीर पैगंबर के जावे तो हर को सफर करे। ओहो हाकिम हुक्म हलाए, व्या जालिम जुल्म करे। आपके हुक्म हलाए मिली करे गायो अलाए जे शामे राजिया, अलाए जे कैसा राजिया, अलाए जे शामे राजिया, अलाए जे कैसा राजिया। आहा कोई राजा को फकीर बाजीगर जी बाजिया, कोई राजा को फकीर बाजीगर जी बाजिया। आहा अलाए जे शामे राजिया, अलाए जे कैसा राजिया, अलाए जे शामे राजिया, अलाए जे कैसा राजिया। अलाए जे शामे राजिया, अलाए जे कैसा राजिया, अलाए जे शामे राजिया, अलाए जे कैसा राजिया। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय, सतगुरुदेव भगवान भगवान की जय। प्यार साचो जय श्री कृष्ण। तव्हांखे आनंद अचे तो भाई? पक तो चओ न भाई जय श्री कृष्ण। अना प्रेम सां, अना भाव सां, अना सिक सां, अना श्रद्धा सां। हाँ कुछ संगत हिंदी भाषा वारा भी वेठा आहिनि भाई, उन्हनि जे लाइ असां हिंदी में भी तव्हांखे सत्संग ॿुधायूं। चओ जय श्री कृष्ण। आप सब प्रेम कृष्ण और भाव से बोलो भाई। अब जो बातें कर रहे हैं वो भी बोलो, भाव से बोलो और प्रेम से बोलो। जय श्री कृष्ण। भगवान हमारे इतने दयालु हैं, कब किस पर कैसी कृपा कर दे कोई समझ नहीं सकता। भगवान की करुणा की मैं आपको एक छोटी सी घटना सुनाऊं, ध्यान से सुनेंगे आप? आवाज बराबर अच्छी थी भाई? बीवी भैया ठीक है? बोलो जय श्री कृष्ण। ये भी सच्ची घटना, ध्यान से सुनना। अब संतों ने बताई, बहुत प्यारी घटना। एक भगवान के प्यारे संत रहते थे जगन्नाथपुरी में। वो भगवान लड्डू गोपाल की भक्ति करते थे, लड्डू गोपाल की खूब सेवा करते थे। हमेशा जहां भी जाते तो आपने देखा होगा, कई भक्त लोग ऐसे होते हैं, भक्तजन, जो जहां भी जाते हैं तो भगवान को अपने साथ ले जाते हैं। बोलो जय श्री कृष्ण। तो जगन्नाथपुरी में जो संत रहते थे उनका नाम शायद हरि राम बाबा था। हरि और राम भी दोनों नाम आ गए, हरि राम बाबा। तो वो भगवान लड्डू गोपाल की खूब भक्ति करते थे, अपने साथ रखते थे, जहां भी जाएं साथ में ले जाते थे। एक बार सब संतों का वृंदावन जाने का प्रोग्राम बना कि चलो भैया कार्तिक महीना है,
और हम सब वृंदावन चलते हैं। सब तैयार हो गए, हरिराम बाबा भी तैयार हो गए। अब साथ में और कौन गए उनके? हाँ सही था, चौ केरविया गढ़ भगवान लड्डू गोपाल, उनको भी तैयार किया। अब 10-15 दिन की यात्रा थी, वृंदावन जाना है, कार्तिक मास वहीं पर करना है, खूब आनंद लेना है। अब कम से कम 50-100 संत थे उनके साथ, भक्तजन सब मिलकर गए वृंदावन। लड्डू गोपाल जी भी साथ में थे, ट्रेन से निकले। ये सच्ची घटना, ध्यान से सुनना। बड़ा आनंद आया उनको, रास्ते भर में सफर भी अच्छा हो जाता है। जब कोई संत भक्त संगत साथ में हो तो आनंद अलग आ जाता है। अब वृंदावन जैसे ही पहुंचे तो ट्रेन में भगवान लड्डू गोपाल की भी खूब सेवा की संतों ने, भक्तों ने। अब कोई कोई आकर कहता बाबा 5 मिनट मुझे दिखाओ अपने भगवान, कोई कहता आधा घंटा मुझे दो, मैं भी सेवा करूंगा। सबको वो संत सेवा करने के लिए देते थे। अब जब ट्रेन रुकी मथुरा स्टेशन पर, सब उतर गए, भक्तजन उतर गए, वो संत भी उतर गए और भगवान वहीं रह गए, भगवान लड्डू गोपाल। संतों को भी लगा भाई मैं किसी भक्त को देकर आया हूं, वो सेवा संभालेगा अच्छे से, पर भगवान रह गए ट्रेन में। और बाकी सब संत महात्मा पहुंच गए कहां? वृंदावन। थोड़ी आवाज भी कढो भाई, वही वही करे कि वधिक थदा उन पासे चओ जय श्री कृष्ण। आवाज ही नथा कढो। तव्हां हिकु बार असां सत्संग पिया कयूं, हिकिड़ी माई ॾाढो पई ॻाल्हाए, शुरू खां आख़िरी ताणी पई ॻाल्हाए। मां न चवंदुमि रामा वैली जी हुई उहा, माफ़ कजो, है न, पर शुरू खां आख़िरी ताणी खूब ॻाल्हाए। 2 कलाक पोइ मां जेॾीमहिल हुन सां मिलियोमांसि, मामा तुंहिंजो शुभ नालो छा आहे? त जेॾीमहिल नालो ॿुधाई मुंहिंजी धरती खिसकी वई। चई अब्बा मुंहिंजो नालो अथव शांति। मां नालो शांति, पर वेठी त तूं अशांत हुई पूरो समय। ॿुधा अहिड़ो नालो तव्हां मां कोई त न वेठी आदि शांति? हाँ अच्छा वेठी आहे आदि, वेठी अथव न, इहे न हुई, पर उहा हाँ इहे न हुई भाई। चओ हरे राम, चओ न भाई हरे राम, हरे कृष्ण, जय श्री कृष्ण। कहिड़ी कथा पियो ॿुधायां, यादि करायो? हाँ लड्डू गोपाल भगवान ट्रेन में रहिजी विया, बाक़ी सब संत पहुंची विया वृंदावन। हाणे बढ़िया सभिनी यमुना जी में स्नान कयो, सब तैयार थी करे जेॾीमहिल मंझंदि थी, भोजन खाइण जो जेॾीमहिल समय थियो त संतन जो नियम हुयो पहिरियों भगवान के भोग लगाईंदा, पोइ पाण खाईंदा। तो आवाज दिनों, चयूं भैया मेरे लड्डू गोपाल जिनके पास हो मेरे पास लेकर आओ, तो मैं भगवान को भोग लगाऊं और फिर खुद खाना खाऊं। तो सब हेरे ओडे दिसने लगा, सब इधर उधर देखने लगे, अरे बाबा जी के लड्डू गोपाल कहाँ हैं, ढूंढने लगे, किसी को नहीं मिले। संत ने फिर आवाज लगाई, अरे भैया मेरे भगवान कहाँ हैं, जल्दी मुझे ला कर दो। तो किसी ने आकर कहा बाबा जी हमें क्षमा करना, माफ करना, आपके प्रभु तो नहीं मिल रहे। बोले कहां गए? बोले हमको लगता है कहां रह गए, ट्रेन में रह गए। संत रोने लगे, संत रोने लगे। संत कभी भी संसार के लिए नहीं रोते, तो केवल भगवान के लिए ही उनको रोना आएगा। और रोने लगे, अरे मेरे भगवान को आप भूल कर आ गए, इतनी सी सेवा आप नहीं संभाल पाए। खूब डांटा सबको, जो भी भक्तजन थे उनको खूब डांट पड़ी। बोले आपने ध्यान नहीं रखा। बोले बाबा जी माफ कर देना, गलती हो गई। बोले अब मुझे भगवान ला कर दो। अब इस बात को 3 घंटे हो गए, 3 घंटे पहले उनकी ट्रेन आई थी मथुरा स्टेशन पर। बोले नहीं भगवान ला कर दो। बोले अब कहां से भगवान मिलेंगे, आपको दूसरे लड्डू गोपाल भगवान लेकर देते हैं वृंदावन से, आप उनकी पूजा करो। बोले नहीं मुझे तो मेरे भगवान चाहिए, उनसे मेरी दिल लग गई, मन लग गया, अब उनके अलावा और नहीं चाहिए कोई, मुझे ला कर दो। बोले बाबा जी अब वो कहां मिलेंगे? बोले मैं नहीं जानता, जब तक नहीं ला के दोगे मैं कुछ खाऊंगा पीऊंगा नहीं। अब भक्तजनों ने कहा बाबा एक काम करते हैं, चलते हैं हम रेलवे स्टेशन पर और वहां पर जो मास्टर साहब होंगे उनको कंप्लेंट लिखवाते हैं, उनको कहते हैं कि हमारे भगवान इस गाड़ी में, इस कोच में रह गए, इस बोगी में। आगे जो भी स्टेशन 3 घंटे बाद वाली हो वहां पर आप फोन कर दो, ताकि हमारे भगवान जो है वो वहां पर सुरक्षित पहुंच जाएं और कोई वहां पर जाकर भगवान को ले ले। बोले हाँ चलो ऐसा करते। अब सब भक्तजन आए मथुरा रेलवे स्टेशन पर। बोलो जय श्री कृष्ण। अब ध्यान से सुनना भाई, बड़ी सुंदर घटना। सब भक्तजन आए, वहां पर जो रेलवे के जो मास्टर साहब बैठे थे उनको आकर कहा, बोले मास्टर साहब 3 घंटा पहले हम जगन्नाथपुरी से इस ट्रेन में बैठकर मथुरा आए हैं, हमारे भगवान लड्डू गोपाल इस कोच में रह गए,
आप 3 घंटे बाद जो स्टेशन आती हो, जहां ट्रेन पहुंचती हो, वहां पर फोन कर दो ताकि हमारे लड्डू गोपाल वहां जाकर कोई ले ले। मास्टर ने फिर पूछा, कौन सी ट्रेन में आए हो? बोले ये ट्रेन में जो 3 घंटे पहले यहां पर आई थी। बोले पक्का इसी ट्रेन में आए हो? बोले हाँ। तो मास्टर साहब उठ गए, जिस सीट पर बैठे थे वहां से उठ गए। बोले क्या हो गया, क्या हो गया? आप फोन करो ना जल्दी कि 3 घंटे बाद जो स्टेशन हो। मास्टर साहब की आंखों में आंसू आ गए। बोले बाबा जी आपको क्या बताऊं, वो ट्रेन जो है 3 घंटे से इसी स्टेशन पर खड़ी है। बोले इसी स्टेशन पर खड़ी है? बोले हाँ, हमने सब जांच करवा ली, ट्रेन में कोई तकलीफ नहीं, सब कुछ ठीक है, सब बराबर है, पर ट्रेन आगे नहीं बढ़ती। अब समझ में आया क्यों नहीं बढ़ती, क्योंकि आपके भगवान आपका इंतजार कर रहे हैं। आप केवल भगवान का इंतजार नहीं कर रहे, भगवान भी आपका इंतजार कर रहे हैं। अरे संत दौड़े और वही बोगी जहां पर भगवान, जहां वो खुद बैठे थे, तो चढ़े, जहां भगवान उनको मिले, अपनी गोद में भगवान को उठाया। जैसे ही उन्होंने ट्रेन से बाहर पैर रखा और वो ट्रेन चल पड़ी। बोलो जय श्री कृष्ण। ऐसी लीला भगवान करते हैं। कोई ये न समझे कि भक्त ही भगवान से केवल प्रेम करते हैं। भगवान तो बहुत ज्यादा प्रेम करते हैं। भक्त उतना प्रेम कर नहीं सकता जितना भगवान प्रेम करते हैं। बोलो जय श्री कृष्ण। इसीलिए तो सब उनके दीवाने हो जाते हैं भाई, उनकी भक्ति के। आइए आप भी हाजिरी लगाइए हमारे साथ। एक बड़ी सुंदर भजन की फरमाइश, मिलकर के साथ हाजिरी लगाओ। बोलो जय श्री कृष्ण। चक्कर बाटा मारा आयो यार, होते फरमाइश करो ना। आइए यही भजन गाते हैं भाई प्रेम से। बोलो जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण। बोलो ना भाई। मेरी विनती यही है राधा रानी, कृपा बरसाए रखना। राधा रानी कृपा बरसाए रखना। हे महारानी कृपा बरसाए रखना। हाँ मेरी विनती यही है राधा रानी, कृपा बरसाए रखना। राधा रानी कृपा बरसाए रखना। हे महारानी कृपा बरसाए रखना। हे राधा रानी कृपा बरसाए रखना। हाँ मुझे तेरा ही सहारा महारानी, मुझे तेरा ही सहारा महारानी। ओ मुझे तेरा ही सहारा महारानी, मुझे तेरा ही सहारा महारानी। चरणों से लिपटाए रखना, कृपा बरसाए रखना। राधा रानी कृपा बरसाए रखना। हे महारानी कृपा बरसाए रखना। मेरी विनती यही है राधा रानी, कृपा बरसाए रखना। राधा रानी कृपा बरसाए रखना। हे महारानी कृपा बरसाए रखना। तालियों की सेवा। हाँ छोड़ दुनिया के झूठे नाते सारे, किशोरी तेरे दर पे आ गया। राधा रानी किशोरी तेरे दर पे आ गया। हे महारानी किशोरी तेरे दर पे आ गया। हाँ छोड़ दुनिया के झूठे नाते सारे, किशोरी तेरे दर पे आ गया।
राधा रानी किशोरी तेरे दर पे आ गया, हे महारानी किशोरी तेरे दर पे आ गया। हाँ मैंने तुमको पुकारा ब्रज रानी, मैंने तुमको पुकारा ब्रज रानी, मैंने तुमको पुकारा ब्रज रानी, के जग से बचाए रखना, कृपा बरसाए रखना, राधा रानी कृपा बरसाए रखना, हे महारानी कृपा बरसाए रखना। मेरी विनती यही है राधा रानी, कृपा बरसाए रखना, राधा रानी कृपा बरसाए रखना, हे महारानी कृपा बरसाए रखना। बोलो मेरी विनती यही है राधा रानी, कृपा महारानी हे राधा रानी कृपा, हे राधा रानी। एक बार फिर गाओ, हाँ मेरी विनती यही है राधा रानी, कृपा बरसाए, हे राधा रानी हे महारानी कृपा। मिलकर कीर्तन करो प्रेम से, श्री राधा 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 श्री राधा 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 हे राधा 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 साधु की सेवा श्री राधा 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 आइए श्री राधा 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 हे राधा 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 श्री राधा तालियों की सेवा ताड़ियुनि जी सेवा कयो। जीअं जीअं ढोलक गले तीअं तीअं तव्हां ताड़ियूं हलायो भाई। ताड़ियूं हलाइण बि हिकिड़ी सत्संग में सेवा आहे। ये ताड़ियुनि भक्तन लाइ आहे। संत गायन था, ये ताली मीरा ने बजाई, ये ताली मीरा, ये ताली मीरा ने बजाई, ये ताली मीरा ने बजाई। हाँ वो तो पी गई विष की प्याली, हाँ वो तो पी गई विष की प्याली, बजाओ राधा नाम की ताली, बजाओ राधा नाम की, आहा बजाओ राधा नाम की ताली, बजाओ राधा नाम की, आहा बजाओ राधा नाम की ताली, बजाओ राधा नाम की ताली। श्री राधा 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 श्री राधा हे राधा 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 हे राधा 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 बोलो अन्ना ऊंची आवाज में, राधा 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 राधा
श्री राधा 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 गाओ, हे राधा 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 बोलो, हे राधा 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 बोलो। क्या होगा राधे राधे बोलने से? किसी को पता है? नहीं पता है तो हम बताएं। अरे राधे राधे रटो चले आएंगे बिहारी, 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 प्यारे आएंगे बिहारी चले आएंगे बिहारी, आएंगे बिहारी चले आएंगे बिहारी, अरे आएंगे बिहारी चले आएंगे बिहारी, आएंगे बिहारी चले आएंगे बिहारी, हे राधे राधे रटो चले आएंगे बिहारी। राधे चले आएंगे बिहारी। अरे एडो वडो ऑफर था ॾियूं तॾहिं बि तव्हां मञियो कोन था। गायो न राधे राधे रटो चले बिहारी, अरे राधे राधे रटो चले आए। भगवान भी बस में अची वेंदा आहिनि, भगवान भी बस में आ जाते। अगर कोई प्रेम से राधे राधे बोले तो बोलो राधे राधे। तीनों लोकों में सबसे पावन नाम, तभी कहते हैं तीन लोकन ते न्यारी, तीन लोकन ते न्यारी राधा रानी हमारी, तीन लोकन ते न्यारी राधा रानी हमारी, तीन लोकन ते न्यारी, तीन लोकन ते न्यारी राधा रानी हमारी, तीन लोकन ते न्यारी राधा रानी श्री राधा 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 श्री राधा 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 श्री राधा 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 हे राधा 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 बोलो। राधा राधा राधा। हमको ऐसे आनंद नहीं आ रहा, आप बैठे बैठे गा रहे हो तो अब थोड़ा भगवान की भक्ति में झूम के भी गाओगे। उठकर हाजिरी लगाइए, खड़े होकर सभी मिलकर प्रेम से भाव से गाइए। हम हाथ उठाकर कहते हैं हम हो गए राधा रानी के, हम हाथ उठाकर कहते हैं हम हो गए राधा रानी, ओ हम हाथ उठाकर कहते हैं हम हो गए राधा रानी के, हम हाथ उठाकर कहते हैं हम हो गए राधा रानी के, ओ हम नाच नाच कर कहते हैं हम हो गए राधा रानी के, हम नाच नाच कर कहते हैं हम हो गए राधा रानी के, श्री राधा 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 श्री राधा 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 श्री राधा 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 श्री राधा 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 ओ झूले झूले झूलण मुंहिंजो झूले, मुंहिंजो जोतिन वारो झूले, झूले झूले झूलण मुंहिंजो झूले मुंहिंजो जोतिन वारो झूले, आ झूले झूले झूलण मुंहिंजो झूले, मुंहिंजो जोतिन वारो झूले, झूले झूले झूलण मुंहिंजो झूले मुंहिंजो जोतिन वारो झूले, ओ जंहिंजी पल्ले ते आहे सवारी, जंहिंजी पल्ले ते आहे सवारी, ओ जंहिंजी सूरत आहे
सब खान्यारी हाँ जंहिंजी सूरत सब खान्यारी ओ मुंहिंजो जामे वारो झूले मुंहिंजो ज्योतिन वारो झूले झूले झूलण मुंहिंजो झूले मुंहिंजो ज्योतिन वारो झूले मेरी लगी शाम संग प्रीत की दुनिया क्या जाने बोलो लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने आह क्या जाने कोई क्या जाने क्या जाने कोई प्यारे क्या जाने कोई क्या जाने क्या जाने कोई क्या जाने वो मुझे मिल गया मन का मिला ये दुनिया क्या जाने मुझे मिल गया मन का ये दुनिया क्या जाने ओ अॼु त मुंहिंजो राम आयो राम आयो श्याम आयो साईं जो गोपाल आयो राम आयो श्याम आयो गरीबन निवाज आयो राम आयो श्याम आयो दोखिन जो दातार आयो राम आयो श्याम आयो आंख नंदी वतारी अॼु त मुंहिंजो राम आयो आपने देवता आयो मुझे राम आयो राम आयो श्याम 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 आयो हे राधे राधे रटले तू हो जाने हाल कभी न कभी तो मिलेंगे गोपाल राधे राधे रट ले तू हो जाने हाल कभी न कभी तो मिलेंगे गोपाल हे राधे राधे रटले तू हो जाने हाल कभी न कभी तो मिलेंगे गोपाल राधे राधे रट ले तू हो जाने हाल कभी न कभी तो मिलेंगे गोपाल गुरु घर आया मुझे हरि से मिलाया आया मुझे हरि से मिलाया गुरु घर आया मुझे प्रभु से मिलाया गुरु घर आया मुझे प्रभु से मिलाया मेरा भाग्य जगाया ओ राम जी मेरा भाग्य जगाया ओ राम जी हाँ मैं तो गुरु घर आया ओ राम जी 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 आह घोड़े ते आयो मुंहिंजो लाल सभई चओ जय झूलेलाल घोड़े पे आयो मुंहिंजो लाल सभई चओ जय झूलेलाल अरे जय त झूलण जी मनायो लाल जा पंजड़ा गायो जय झूलण जी मनायो लाल जा पंजड़ा गायो ओ सिक साजे को चवे सो थिए माला माल सिक साजे को चवे सोचिए माला आहा घोड़े ते आयो मुंहिंजो लाल सभई चओ जय झूलेलाल घोड़े ते आयो मुंहिंजो लाल सभई चओ जय झूलेलाल मुंहिंजी बेड़ी अथई विच सीर ते 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 ओ पलो पाया थी मां जिंद पीर ते पल्लो पाया थी मां जिंद पीर ते ओहो बासियूं बासियां थी मां जिंद पीर ते मां थी मां जिंद जय हो पीर
सतगुरन सा प्यार आ खुशहाल उहो हथ मथे करे, उहो हथ मथे करे। जेके साईं कयो मालामाल, ओ जेको रहे सदा खुशहाल, उहो हथ मथे करे, उहो हथ मथे करे, मथे करे, उहो हथ मथे करे, उहो हथ मथे करे, मथे करे, मथे करे। छो कया परवाह सतगुरु वेठो आ, पाण भरी लो भंडार बाबल वेठो आ। छो कया परवाह सतगुरु वेठो आ, पाण भरी लो भंडार बाबल वेठो आ। अरे फकीर जी मोहब्बत खुदा जी मोहब्बत, फकीर जी मोहब्बत खुदा जी मोहब्बत, मोहब्बत खुदा जी मोहब्बत, फकीर जी मोहब्बत खुदा जी मोहब्बत। फकीर राजी अल्लाह राजी, फकीर राजी अल्लाह राजी, आहा फकीर राजी अल्लाह राजी, फकीर राजी अल्लाह राजी, आहा फकीर राजी अल्लाह राजी। फकीर राजी अल्लाह राजी। सिंधी अबाणी बोली, मिठड़ी अबाणी बोली, मिठड़ी अबाणी बोली, मिठड़ी अबाणी बोली। अरे तंहिंखे मां कीअं विसारियां, तंहिंखे मां कीअं विसारियां, जिंद जान ते तवारियां, जान ते तवारियां। आहा जंहिंमें ॾिनी आ मूंखे पींघे में मालोली, सिंधी अबाणी बोली, मिठड़ी अबाणी बोली, सिंधी अबाणी बोली, मिठड़ी अबाणी बोली। आहा सिंधी अबाणी बोली। ओहो जिए मुंहिंजी सिंध मां त घोरियां पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन तां, जिए मुंहिंजी सिंध मां त घोरियां पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन तां, अबाणे वतन तां सिंध जे चमन तां, अबाणे वतन तां सिंध जे चमन तां, ओ अबाणे वतन तां सिंध जे चमन तां, अबाणे वतन तां सिंध जे चमन तां। ओ जिए 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 मुंहिंजी सिंध मां त घोरियां पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन तां, जिए मुंहिंजी सिंध मां त घोरियां पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन तां। कीअं विसारिया सिंध जा नज़ारा, कीअं विसारिया सिंध जा नज़ारा, साध बेल मनोड़े वारा, साध बेल मनोड़े वारा, आहा चंड जूं रातियूं ऐं बहिराणा, चंड जूं रातियूं ऐं बहिराणा, लाल जा पंजड़ा गाईंदड़ मुहाणा, लाल जा पंजड़ा गाईंदड़ मुहाणा। ओ जिए 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 मुंहिंजी सिंध मां त घोरियां पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन तां, जिए मुंहिंजी सिंध मां त घोरियां पंहिंजी
ओ हरे कृष्णा 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 राम राम हरे हरे हे गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो हे राधा रमण हरि गोविंद बोलो राधा रमण हरि गोविंद बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो हे राधा रमण हरि गोविंद बोलो 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 सबै चो लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 हाँ देखो चो झूलेलाल जिंदगी का पीड़ा को देखो चो झूलेलाल जिंदगी का पीड़ा को ओहो मुझे लालण जा प्यारा चो सबै झूलेलाल लाल लाल झूलेलाल झूलेलाल लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 बोलो राधे 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 जय जय श्री राम वृंदावन बिहारी लाल की श्याम सुंदर भगवान जगत गुरु श्री चंद्र भगवान आयुलाल सभई ताड़ियूं वॼाए छो झूले 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 झूलेलाल ॿिया वेही रहंदा साथ संगत जी प्रेम सां भाव सां बस कीर्तन खे विराम ॾींदासीं कुछ संगत जी फरमाइश आहिनि भाई उहे भजन तव्हांखे असां हिकु हिकु लाइन ॿुधायूं था पर पूरो ॿुधणो अथव त दरबार साहिब हाज़िरी लॻाइजो चओ जय श्री कृष्ण प्रेम सां चओ न भाई जय श्री कृष्ण अना भाव सां अना सिक सां अना श्रद्धा सां ॾाढो सुंदर भाव हर श्वास में हो सुमिरन तेरा यूं बीत जाए जीवन मेरा हर श्वास में हो सुमिरन तेरा यूं बीत जाए जीवन में प्यारे तेरी पूजा करते बीते सांझ सवेरा यूं बीत जाए जीवन मेरा यूं बीत जाए जीवन मेरा हर श्वास में हो सुमिरन तेरा यूं बीत जाए जीवन मेरा हर श्वास में हो सुमिरन तेरा यूं बीत जाए जीवन मेरा हाँ प्यारे यूं बीत जाए जीवन मेरा यूं बीत जाए जीवन में आहा यूं बीत जाए जीवन मेरा यूं बीत जाए जीवन मेरा बोलो वृंदावन बिहारी लाल की हिकिड़ो छोटो सो भजन असांजी भेण यशु अंजलि धीरवानी तव्हांखे ॿुधाईंदी उन जे लाइ खूब ताड़ियुनि सां तव्हां स्वागत कयो राम जी जो ॾाढो सुंदर भाव नज़र अचेव थी भाई तव्हांखे अंजलि धीरवानी मां वेठो आहियां त पोइ तो काथे कोई नज़र ईंदो ताड़ियूं हलायो भाई स्वागत में
हाँ। राम मन भाएंगे, काम बनेंगे, मेरी चाहत यही रघुनाथ से, प्रभु पास रहे हो राम मन भाएंगे, काम बन जाएंगे, हाँ राम मन भाएंगे, काम बन जाएंगे, मेरी चाहत यही रघुनाथ से, प्रभु पास रहे, मेरी गलतियाँ माना कम नहीं, तेरी रहमतें कम नहीं, छोड़ दे हमें जो कैसे तुम नहीं, मेरी चाहत यही रघुनाथ से, प्रभु पास रहे। मुझे आसरा तेरे नाम का ओ राघव मेरे, हूँ मैं राम का, बिना प्रेम जीवन किस काम का, मेरी चाहत यही रघुनाथ से, प्रभु पास रहे, ओ राम मन भाएंगे, ओ काम बन जाएंगे, हाँ राम मन भाएंगे, काम बन जाएंगे, मेरी चाहत यही रघुनाथ से, प्रभु पास रहे, ओ प्रभु पास रहे, हाँ प्रभु पास रहे। बोल सियावर रामचंद्र की जय। प्यार सां चओ जय श्री कृष्ण। अचो भाई हाणे सत्संग कीर्तन के विराम ॾियूं। ये आखिरी फरमाइश संगत जी तव्हांखे हिकिड़ी विशेष सूचना ॾियूं साध संगत जी। श्री कार्तिक कथा हली रही अथव दरबार साहिब में, अॼु खां जिन जो आरंभ थियो आहे, उनजो भी तव्हां जरूर लाभ वठो। तव्हांजे चरणनि में निमाणी विनती। ठीक सुबुह जो 6 बजे खां 8 बजे ताईं। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। ॾाढी सुंदर फरमाइश आखिरी कीर्तन मिली करे कयो, वरी पोइ पलव पायो भाई। नाम मेरी राधा रानी का जिस जिसने गाया है, नाम मेरी राधा रानी का जिस जिसने गाया है, नाम
नाम मेरी राधा रानी का जिस जिसने गाया है, नाम मेरी राधा रानी का जिस जिसने गाया है। ओ बाके बिहारी ने उसे अपना बनाया है, हम बाके बिहारी ने उसे अपना बनाया है। ओ मेरे बाके बिहारी ने उसे अपना बनाया है, हम बाके बिहारी ने उसे अपना बनाया है। बोलो जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे, गाओ जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे। जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे, हाँ। जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण ताली की सेवा प्रेम का। ये नाम मेरी राधा रानी का जिस जिसने गाया है, नाम मेरी राधा रानी का जिस जिसने गाया है। ओहो बाके बिहारी ने उसे अपना बनाया है, हाँ। बाके बिहारी ने उसे अपना बनाया है। मेरे बाके बिहारी ने उसे अपना बनाया है, हम बाके बिहारी ने उसे अपना बनाया। जय हो जय हो, जय जय श्री राधे, वृंदावन बिहारी लाल की जय। नाम मेरी राधा रानी का सदा देता सहारा है, नाम मेरी राधा रानी का सदा देता सहारा है। ओ बोलो राम मेरी राधा रानी का सदा देता सहारा है, नाम मेरी राधा रानी का सदा देता सहारा है। ओ तू भी एक बार जप ले, ये नाम बड़ा प्यारा है, प्यारे तू तू भी एक बार जप ले, ये नाम बड़ा प्यारा है। ओ प्यारे तू भी एक बार जप ले, ये नाम बड़ा प्यारा है। तू भी एक बार जप ले, ये नाम बड़ा प्यारा गाओ बोलो जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे, जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे। प्यारे जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे, जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो सब गाओ राधे। हाँ। जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे, हाँ। जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय मिली करे राधे। बोलो राधे राधे, राम जय राधे राधे, राम जय राधे राधे, राम राधे राधे, राम राधे राधे, राम बोलो राधे राधे, गाओ राधे 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 राधे, राधे 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 जय जय श्री राधे, बोलो वृंदावन बिहारी लाल की सदगुरुदेव भगवान की आज के आनंद की जय। अचो भाई हाणे प्रेम सां भलो पायूं साथ संगत जी, वरी बि तव्हां सभिनि खे चंड जी अनंत 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 वाधायूं, दीपावली जी बि अनंत अनंत वाधायूं। हाणे पलो जे पाइन
खाली ना करे। दरत हिंजा सुबर भरिया, अज भरिया ही आहिन हो। हाणे आशाहू आहिन हो, हो, हो। जो व्यापारी हरि नाम जा, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवे। मा कश्चित् दुःख भाग भवे, मा कश्चित् दुःख भाग भवे। फिरत फिरत प्रभु आया, परया तो शरणाई। नानक की प्रभ बेनती, अपनी भक्ति लाए। अपनी भक्ति लाए, अपनी भक्ति लाए। गुरु गरीब निवाज प्रभु राधा कृष्ण भगवान, मुंजा अमर उडेरा लाल साईं। अड तवां जी कृपा सां आशीर्वाद वैली, रामा वैली जी सर्व साध संगत, असांजी मिठड़ी समाज मिली करे तव्हांजे चंड जे उपलक्ष्य में सत्संग भक्ति कीर्तन जो आयोजन कयो अथऊं। प्रभु मेहर कजो, जिन भी सेवा कई आहे तिन जा भंडार सदाई भरपूर कजो। आयल सर्व साध संगत जो पलव, जंहिंजे मन में जेकी शुभ मनोकामना सा पूर्ण कयो। नाम जो दान, भक्ति जो दान, गीता जो ज्ञान, गंगा जो स्नान, पंहिंजे चरणन जो ध्यान बख्शो। सभिनीनि जा दुखड़ा दूर कयो, न्याणियुनि निमाणियुनि जो भलो भाग कयो। कारज रास कयो, वॾनि जी हलंदी हलायो, मोथाजी न बख्शो। प्रभु कृपा कयो, बिरथी कदे न होवई, जन की अरदास। नानक जोर गोविंद का, पूरन गुण पूरन गुणदास, पूरन गुणदास। असांजी पूज्य सिंधी पंचायत जी अरदास, सदाई खुश हुजन, सदाई समाज वधे वसे, फले फुले। प्रभु तव्हां खे कॾहिं न भुले, अहिड़ी कृपा कजो। धर्म जा कम कंदा रहन, सेवा कंदा रहन, कृपा कजो। प्रभु सभिनीनि जी अरदास क़बूल कजो। जंहिंजे मन में जेकी शुभ मनोकामना सा पूर्ण कयो दाता। ओम भूर्भुवः स्वः, तत्सवितुर्वरेण्यं, भर्गो देवस्य धीमहि, धियो यो नः प्रचोदयात्। धियो यो नः प्रचोदयात्, धियो यो नः प्रचोदयात्, धियो यो नः प्रचोदयात्, धियो यो नः प्रचोदयात्। आयो लाल सभई ताड़ियूं वॼाए चो झूले झूले बोलो वृंदावन बिहारी लाल की। सतगुरुदेव भगवान बाबा भगत राम साहिब की आज के आनंद की जय। जय श्री राधे। नमः पार्वती पते हर 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 महादेव। जय श्री कृष्ण।